ताई मारी मारुत सुत बीरा पार अधिपार गयो मति धीरा। तहाँ जाय देखी बन शोभा गुंजत चंचरिक मधुलोभा। पवन पुत्र धीर बुद्धि वीर श्री हनुमान जी हुआ। उन्हनि ता हिक झटके में हिक मिंट भी वधीक आहे, हिक मिंट ना हिक सेकंड जे भी 100वें हिस्से में उन्हें राक्षसी खे पंहिंजे हिक ही प्रहार सां मारे रखियो। हाणे ॾिसो पहिरीं जेका सुरसा हुई हू त सुरसा माता हुई, हू सरपंची कुल देवी हुई। उन्हनि के मारण जो अधिकार ना हो, उन्हनि के हराइण जी भी हनुमान जी भी कोई इच्छा ना हुई। पर हनुमान जी सुञाणे वया हुआ कि ही आहे हू देवी जंहिंखे देवताउनि हिते मोकिलियो आहे। पर ना उनखे मूंखे मारणो आहे ना ही उनखे हराइणो आहे। पंहिंजी बल बुद्धि सां बस थोड़ो सो मजाक करणो आहे। त सुरसा खे उन्हनि मारियो भी ना, थोड़ो सो मजाक कयो। वॾो 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 रूप धारे क्षण भर में नंढो रूप धारे सॼे मुंह में घुसी करे निकिरी विया त हू ख़ुशि थी वई। पर ही त राक्षसी हुई ऐं राक्षसी खे मारण जो ता राम जी इन्हनि खे आज्ञा ॾिनी आहे। इहो सोची करे हिक ही झटके में मारे छॾियो उन राक्षसी खे। ऐं पोइ हाणे उन्हनि खे सोचियो कि भई हाणे त मां हिते न बीहंदमि। हाणे हिक झटके में समुद्र के भी पार करे वरितो ऐं हुते वञी करे वन उपवन जी जेकी शोभा ॾिठी हनुमान जी, वाह 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 वाह। छाता मधु हो, छाता पुष्प रस हो, लोभ एड़ो हो कि भोरा भ्रमर हुते पंहिंजा गीत पिया गाइन। अॻियां चवनि था तुलसीदास बाबा जी कि पवन पुत्र हनुमान जी की प्रहार सां जल में छिपी मायावी राक्षसी के मारे छॾियो ऐं क्रोध में अची करे हिक झटके में बचल सॼो समुंड भी पार करे वरितो ऐं लंका जी 4 दीवारी जे अंदर पहुची वया। अंदर ॾिसनि पिया त हिकिड़ो किलो आहे, जाम वॾो किलो आहे, जेको राज दरवाजे वारो किलो हूंदो आहे। पर किले सां गॾु ॾिसनि पिया कि छा ता सुंदर नगरी आहे, कहिड़ो उपवन आहे, कहिड़ो महिमामयी पाण जी तरफ़ खिचण वारो अहिड़ो वन आहे। कहिड़ा सुंदर सुंदर गुल हुते खिलियल आहिनि, कहिड़ा ता जीव जंतु कीट पतंगा भौरा भ्रमर गुल पुष्प हर तरीके जा उते खिलिया पिया आहिनि, जीअं त सॼो स्वर्ग हिते ही अची पहुतो आहे। चओ श्री राम, जप हनुमान, चओ श्री राम।